मीरपुर खास जे इलाक़े महमूदाबाद अख्तर कॉलोनी में 16 ॾींहनि खां लाइट न हुजण जे करे रहवासियुनि जो शदीद एहतजाज। हफ़्तो अॻु वापडा वारा ट्रांसफार्मर लाहे विया पर वरी न मोटिया। इलाक़े वासियुनि जो निट और उस में रोड ते शदीद एहतजाज। वापडा ख़िलाफ़ नारेबाज़ी, लाइट चालू करे ॾियण जो मुतालबो। रहवासियुनि गफ़ूर उनड़, ज़ुबैर उनड़ ऐं मस्जिद जे पेश इमाम साफ़ अॻियां दाईंदे चयो त असां बिल बि पूरो अदा कंदा आहियूं ऐं गुज़िरियल महीने जो बिल पिणु जमा थियल आहे, पर पोइ बि SDO जो चवणु आहे त तव्हां बिल जमा नथा करायो, उन लाइ लाइट चालू न थींदी। मस्जिद जे पेश इमाम चयो त वापडा वारा पाण माण्हुनि खे लाइट चोरी जो चवंदा आहिनि, पोइ वरी मंथली वठंदा आहिनि। हिन चयो त असांजी मस्जिद में वुज़ू लाइ पाणी न आहे, असां तमामु घणा परेशान आहियूं, पर हे वापडा वारा ॿुधनि ई कोन था। हुननि चयो त असांखे ट्रांसफार्मर लॻाए लाइट चालू करे ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाए मेन रोड बंदि कयो वेंदो। ब्यूरो रिपोर्ट, साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़, मीरपुर ख़ासि।